ये किमली के उन कबूतर पहुंचायो कबूतर मो मुराद मुर्शिद वा कबूतर मो मुराद वली वा कबूतर मो मुराद अल्लाह जा वली है किविल मो मुराद तू ऐ मां है ऐ चंबन मो मुराद वाट वा पाण फरमाइन था जेको वाट के मजबूती से पकड़ी दो जेको अल्लाह वारन जे कदमन के पकड़ी दो ओ ने ठेकड़े ने हाड़े ते मंजिल ते पहुंचदो माना जी अल्लाह वारन हुक्म फरमायो आ उन जे मथा अमल कंदो त अल्लाह उन के मदीनो तशाबर रब अता फरमाए छड़ी सुभान अल्लाह। यो अल्लाह ताला जे प्यारन बानन जो मिसाल आ तुझे मुझे ला सबका तुझे मुझे ला इहा गाल जरूरी आ दादा रोजे धड़िए जा मुरीद त सदायूं था पर उन सा गडो गड उन जे तरीके ते हलण भी जरूरी आ उन जी नशल वाट ते हलण भी जरूरी आ रोजे धड़ी फरमायो आ पाण छा था फरमाए मुझे मुरीद ते ड्रिभो कम आहे ही कोन पाण फरमाइन था को फकीर आयो न फकीर चयो के बिला पीरन ले वञबो आ वो पीर वजीफा दशीदा बाबा हे बे वजीफो पढ़ो एतरा लख दफा कढो हे बे वजीफो पढ़ो एतरा लख दफा पढ़ो उन खां पोइ तोखे वरी बियो वजीफो दसीदुस साईं तव्हां त वजीफा दसींदा ई कोन्हियो छो रोजे धणी रबर फरमायो आ पाण फरमाइन था त मुंहिंजो मुरीद 5 वक्त नमाज पढ़े हिलाल जी रोजी खाए ऐं 2 वक्त जिक्र करे बाकी थुल्ली मानी खाई करे बाह सेरांदी करे सुम्ही रहे उन जी क़यामत जो जिम्मेदार मां पाण वेठो आहियां पाण फरमायो त मां ॿियन पीरन वांगुरु पाण फरमाइन था मां ॿियन पीरन वांगुरु टिखा वज़ीफ़ा कोन ॿुधाईंदो आहियां मां ॿियन पीरन वांगुरु ड्रेग कोन कंदो आहियां सिर्फ़ मुंहिंजे मुरीद जे मथां इहो लाज़िम आ त 5 वक्त नमाज़ पढ़े 2 वक्त ज़िक्र करे ऐं हिलाल जी रोज़ी खाए हज़रत रोज़े धणी रबर फरमायो आ त मां परेशान न थे मरण महिल उनखे कलमो मां मोहम्मद राशिद रोज़े धणी पाण जी पढ़ाईंदुसि अदा नमाज 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 नमाज़ू तवाई असा वने थी सुस्ती वधंदी वने थो इंसान जेको आहे सो कमजोर थींदो अच त मां तोखे बुधाया त महबूब मदीने वारे हिकड़ो वजीफो बुधायो आ सलात पढ़तो बुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जवा सगोरी ता थक जी पिया वञो थक हथो हथ मथे करे ॿुधायो जेके थक जी पिया समझवा कोन यार थाबो थाबो अची मां चयो त जेके थकजी पिया हो पर सब थका वेठा हो के तक करे ॿुधाए हाणे सलात मांखे अहिड़ी ॿुधायो जो घटि में घटि दरगाह शरीफ़ ते पहुचे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह महबूब मदीने वारे पाण वजीफो दस्यो आ वजीफो अबा के खपे मदीने वारे जो वजीफो मदीने जे घोट पाण वजीफो दस्यो पाण फरमाइन था अला अदुल्लुकुम अला मा यमहु बिहिल्लाहुल खताया व यरफउ बिहि दरजात मुझे महबूब फरमायो छा तवा के एड़ो कम दस्या जैसा अल्लाह गुनाह धोई माफ कंदो आ दर्जा बुलंद कंदो आहे
साहबिन खां पाण पुछियो छा अहिड़ो वज़ीफ़ो तव्हांखे ॿुधायां जंहिंसां अल्लाह रुतबो बुलंद कंदो आहे, दर्जो बुलंद कंदो आहे, गुनाहनि खे अल्लाह माफ़ कंदो आहे। साहबिन अर्ज़ कयो नअम या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह उहो वज़ीफ़ो कहिड़ो आहे? मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमायो आहे टे कम कयो अल्लाह तव्हांजा दर्जा बि बुलंद कंदो त तव्हांजा गुनाह बि माफ़ कंदो। साहबिन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो कहिड़ो कम आहे? मुंहिंजे महबूब फरमायो आहे इस्बागुल वुज़ूए अलल मकारिह, थधि हुजे या गर्मी हुजे, सियारो हुजे या उन्हारो हुजे, सदाई वुज़ू में रहंदा कयो, रब तव्हांजा दर्जा बुलंद कंदो। छा कंदा कयो? ॻाल्हाईंदा हलो, सदाई वुज़ू में रहंदा कयो। अलल मकारे जी माना हीअ आहे त सियारे में आबा पाणी थधो लॻंदो आहे, उन्हारे में वरी पाणी कोसो हूंदो आहे त वरी उनजी गर्मी बि महसूस थींदी आहे। त महबूब फरमाए थो इन ते परेशान न थियो। इस्बागुल वुज़ूए अलल वुज़ूए, वुज़ू जे मथां जेको वुज़ू कंदो ऐं सदाई वुज़ू में रहंदो, अल्लाह तबारक व तआला उनजा दर्जात बुलंद फरमाईंदो ऐं अल्लाह ताला उनजा गुनाह मुआफ़ फरमाईंदो। या रसूल अल्लाह ॿियो कम कहिड़ो आहे? मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम इरशाद फरमायो आहे ॿियो कम हीअ आहे त हिकु निमाज़ पढ़ी करे वरी ॿी निमाज़ जो जेको इंतज़ार कंदो आहे, रब इंतज़ार जे सदके हुनजा गुनाह धोई छॾींदो। अदा रुगो इंतजार निमाज पढ़ण त पंहिंजी जगह ते इंतजार वेठो हा। हिकु निमाज ज़ोहर जी पढ़ी आहे, हाणे दिलि में ख़्याल हुजे केड़ी महिल थी टे पहरी थिए, केड़ी महिल थी टे पहरी थिए, हाणे या दिलि में जेको ख़्याल आहे न इहो इंतजार आहे। मुंहिंजो मौला केॾो रहीम आहे, केॾो करीम आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए थो त जेको रुगो इंतजार इहो कंदो उन इंतजार जे सदके अलाह गुनाह धोई छॾींदो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकम ये थिया टियों कमो केड़ो आ? मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आ जेको बनो फर्ज नमाज तकबीर ऊला सा पढ़दो, तकबीर ऊला जो मतलब आ त जिया पोया मुअज्जिन इकामत चवे तकबीर चवे, तकबीर चवण खां पोए पेश इमाम अल्लाहु अकबर चवंदो आ, इया उन सा जी पेशमा मसागती जेको पहिरीं रकात में अल्लाह अकबर चवंदो मदीने जे मीर फरमायो उन जा बि रब गुनाह मुआफ़ करे छॾींदो, उन जा बि दर्जात बुलंद फरमाए छॾींदो। अदा केॾो भलो कम आहे। मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हदीस बयान फरमाई आहे। इन हदीस खां पोइ महबूब छा फरमायो? फज़ालिकुमुर रिबातो फज़ालिकुमुर रिबातो फज़ालिकुमुर रिबातो। टे दफ़ा मुंहिंजे महबूब फरमायो इहो ई रिबात आहे। रिबात जी माना छा आहे? रिबात जी माना वा अल्लाह जी बाट में जिहाद करणो। मुंहिंजो महबूब फरमाए थो इहे कम जेको बनो कंदो उहो अल्लाह जी वाट में जिहाद थो करे, जेको जिहाद कंदो अल्लाह उन खां कब्र जो पुछाणो मुआफ़ फरमाए छॾींदो आहे। कब्र जो पुछाणो ॾुखियो आहे। कब्र में इंसान खे वञणो आहे, उन कब्र में हर हिक खे मरणो आहे। तव्हांखे मरणो आहे या न? हर हिक खे मरणो आहे। हिक ॾिहाड़े ते जहान छॾणो आहे। हर बेला अड़बंग जेके ख़्याल वॾे जा खाना जिन थे को तमुना या ताज़ी तेज़ तुरंग जिन थे मारे मर्द मञाया वेरन पायो बंग ससी साज़ सुरूदहा राग रिहाणियो रंग तिन जाहाणे हमल चवे कबर मंझ करंग पोइ इहे लाल ललंग खाई खा के फिटा कया।
मरणो आ एकड़े दिहाड़े ते मरणो आ या तुजी सरदारी भी खत्म आ इहो तोरो इल्म ज़ाहिर दुनिया में तो सा कब्र में भले गडो हले पर तू आलिम हां हाफिज हां दरवेश हां फकीर हां वडेरो हां कुड़मी हां भारी हां छा बाहे मरणो आ उन मरण जे लाए तैयारी करनी आ उन मरण जे लाए तैयारी या नमाज वा यो वुजू आ या पाकाइया या सीरत वा मुस्तफा जो फरमान वा तने अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ओ मुजा महबूब पंजी उम्मत के चई करे बुधाए जे कदे अल्लाह सा मोहब्बत कयो था त मां मोहम्मद करीम जी फरमा बरदारी कयो वो मुस्तफा करीम तो के मां के फरमायो आ नमाज पढ़ो वणो था नमाज छदीदा तहां सामा नमाज निकरी वया वो जो महबूब छा फरमाई दो आ जुइल कुर्रतु ऐनैया फि सलात वो जो महबूब फरमाए तो त नमाज में मां मोहम्मद करीम जो अखियों थदियूं थींदियूं आहिनि जे करे आलिम फरमाईंदा ना बा जेको मानू चाहे त मां नबी सही जो अखियों थदियूं कयां त वो नमाज पढ़े अब ता चाहो था त नबी सही जो अखियों थदियूं थिया सब चाहो था न त पो नमाज जेको छदींदो नमाज दीन जो सुतून आ जेको नमाज न पढ़ंदो वो ये समझो त बेकार भले दवाऊं करे भले छा भी करे पर नमाज जी सुस्ती कबूल ना है दुआ करो मौला सही तोखे माखे नमाज नसीब फरमाए आमीन जोर से अब आप पढ़े न पढ़े तेरी मर्जी मां त नसीहत क्या है आमीन बचाओ मता कबूल थी आके पक्का वाता रोजे धनी जी जमात अल्हम्दुलिल्लाह नमाजी आयो जाकिर बा आयो जिक्र ब कंदा आयो नमाजू ब पढ़ंदा आयो पर ताकीद करण जरूरी आ ताकीद खां सवाए कुछ भी नहीं जे कदे अल्लाह तबारक व तआला तुझे मुझे मथा करम फरमाए अज तुझा बच्चा तुझा पुटड़ा तुझा पोटरा ई 16 जे तादाद में हाफिज कुरान थिया हन कसम खुदा जो यो हाफिज कुरान ब क़यामत में तुझे मुझे शफाअत करे खबर थई न हाफिज कुरान क़यामत जे दिहाड़े नूरानी ताज हुंदस मथे ते मानू पुछंदा ए केरो मानू आजे जे मथे ते नूरानी ताज आ सजे महशर जे मैदान में नूर ही नूर पखड़ियो पियो आ मानू चवंदा अल्लाह केरो आ मलाइकन को पुछंदा केरो आ बुधाईंदस त इहो हाफिज कुरान जो पीओ आ जेके अल्लाह हाफिज जे सदके ताज पायो यो हाफिज कुरान जो पंजो त शान अञा मथे आ अल्लाह ताला फरमाईंदो सो हाफिज कुरान पढ़ंदो वञ जन्नत जो डाकणो चढ़ंदो जाते वनी करे कुरान बस करे तुझी मंजिल उहा हाने तू अंदाजो हण हाफिज कुरान जो केडो मकाम आ कदे कदे इ थींदो आ को मानू कम करण चाहिंदो आ पर ओ कम करण लाए उन वट कारखानो न हुंदो आ त यार फिलाणो पुरजो ठाहिणो आ पर इयो पुरजो ठाया काथे कारखानो कोने मशीन कोने पर अल्हम्दुलिल्लाह तवा वट हाफिज कुरान ठाहिण जा कारखाना मदरसा झर झंग में मौजूद आ या करामत थव असा जे मुर्शिद हजरत सोने छट धणी जी चो सुभान अल्लाह या छठ धणी जी करामत वा जो दर दर ते मदरसो मौजूद वा एकने छठ धणी जो फैज न हुजे हा त कसम खुदा जो तोरी सिंध जो अलै छा हाल हुजे हाने त अल्लाह तबारक व तआला पनाह में पियो रखे हाने त अजीब अजीब रंग पैदा थी पिया मुख्तलिफ नवा नवा किस्म जा पीर पैदा थी पिया जेके अजीब गरीब गालियों अहले सुन्नत जे बरखिलाफ अहले सुन्नत जे अकीदन जे बरखिलाफ के शियन के था राजी कर के वहाबिन के था राजी कर के के था राजी कर लोगो डोकड़ जो चक्कर आ डोकड़ मिले पैसो मिले पर यार असा के पाजे मुर्शिद रोजे धणी सेखारियो आ हिक न रुसे होत भी घोरी बाज बेन जी असा चौथा हिक मदीने जो मीर असा का कावड़ जे नबियो जहान कावड़ जे सो भले कावड़ जे इन जे करे ओ रोजे धणी जा मुरीद तो के लख लख मुबारक होजे शून्य कान थी आ मुझे चवण जो इहो मतलब न अल्लाह वाला ॿिया बि मौजूद हन पर चवा तो रोजे धणी जा मुरीद तो के लख मुबारक होजे तो के रब एड़ी दरगाह दी दुनिया जे दरगाह तो पैगाम सदाई मुस्तफा जे इश्क जो ईंदो
सदाई उतां अक़ीदे जी गाल थी दिया सदाई उन जगह तां इहा गाल थी दिया त अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे ते मजबूत रहो न को वहाबी थियो न को शिया थियो न को शियन जा यार थियो न को वहाबिन जा यार थियो इए न थे जो पाण के चवंदा वरतन त बाबा असां शिया असां आहियूं हकीकत में अब तां शिया हो या सुन्नी हो असां सुन्नी आहियूं सुन्नी असां शिया न आहियूं न को असां वहाबी आहियूं अल्हम्दुलिल्लाह असां जो कहे बि अहिड़े माण्हू सां ताल्लुक़ नाहे जेको अहले सुन्नत जे तरीक़े खां ख़िलाफ़ हले हथ मथे करे असां वाइदो कयो कंहिं बि बद मज़हब सां ताल्लुक़ न रखंदा तव्हांजो ताल्लुक़ कंहिंसां वा सुन्निन सां कंहिंसां अञा नारो ज़ोर सां तहां असांजो ताल्लुक़ फ़क़त सुन्निन सां वा फ़क़त सुन्निन सां वा फ़क़त सुन्निन सां वा ॿियनि सां असांजो ताल्लुक़ नाहे असां फ़िरक़े वारियत जी ॻाल्हि न आहियूं कंदा पर असां पंहिंजनि माण्हुनि खे नसीहत ज़रूरु कंदा आहियूं त महिरबानी फरमाए करे पंहिंजी वाट ते हलो इंशा अल्लाह ही मदरसा क़यामत ताईं सलामत रहंदा महबूब जो शान पियो ॻाइबो सुभान अल्लाह ज़ोर सां मुझे महबूब मदीने वारो जॾहिं जहान में आयो त महबूब जे सदके त कुरान मिलियो जे महबूब न अचे हा त कुरान बि कोन मिले महबूब मिलियो तॾहिं कुरान मिलियो इन जे करे असां महबूब जे अचण ते महबूब जी आमद ते छा चवंदा हो सहरो ॻाईंदा हो सहरो सुभान अल्लाह छा चवंदा सारे जग में जानिब ले जिन सार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या सारे जग में जानिब जिन सार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या उठी बूंद बरसा ते बरस बहारियो पखी त्या बोलियूं बाजारियो टेढ़िया गुल गुलाबी टेढ़िया गुल गुलाबी से गुलजार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या नज़र सां नवाज़ियो हिन जमाइत सॼीअ खे आमीन त चओ नज़र सां नवाज़ियो हिन जमाइत सॼीअ खे सदा गुलामीअ जो जन खे है दिल बर्रज आए है दिल बर्रज आए दीदार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या चुप करे सारे जग में जानिब ले जिन सार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या जो सीनो ठरियो वासो अदा थोरो मां तव्हांखे एतिरो आख़िर में अर्ज़ु कयां त मूंखे हिकु ॻाल्हि जी ख़ातिरी कराए बसि घणा वाइदा तो कोन थो वठां इन ॻाल्हि जी ख़ातिरी कराए त पंहिंजा बच्चा हाफ़िज़ क़ुरान कंदे अब
ख़ातिरी करायो था भला जे कॾहिं हर घर में ॿार हिकिड़ो न बि पढ़ायो भला हिकिड़े वेढ़े में हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान तव्हां जे घर में हुजणु ज़रूरी आहे हिकु हाफ़िज़ क़ुरान 7 पीढ़ियुनि जी शफ़ाअत कंदो जेके शफ़ाअत खपे सा बि मुफ़्त में पंहिंजे बचे खे हाफ़िज़ क़ुरान बणाए ऐं हिननि मदरसनि सां ताउन कयो हेतिरा मदरसा न हुजनि इन्हनि खे ॾोकड़ ॾियो मदरसनि में पघार खपंदी आहे खाधो खपंदो आहे किताब खपंदा आहिनि जेकॾहिं सदको जारियो करणो अथई त इन्हनि मदरसनि सां ताउन कर इन्हनि मदरसनि में पंहिंजो अन्न ॾे इन्हनि मदरसनि में पंहिंजी फुटीअ मां पैसो ॾे पंहिंजी ज़कात मां पैसो ॾे पंहिंजे उशर मां पैसो ॾे अदा इहो कणो कणो गॾु थींदो अहले सुन्नत जा कारखाना क़यामत ताईं हलंदा आशिक़ रसूल पिया तयार थिया